अॼु वरी हिकिड़ी नई ख़बर ॿुधण में आई आहे त IMF वारनि चयो आहे अमीरनि खां वधीक टैक्स वठियो वञे ऐं ग़रीबनि खां कुझु घटि टैक्स वठियो वञे। त मां इन ठग चोर हुकुमराननि खे इहो थो चवणु चाहियां त अमीर त आहियो तव्हां जिन्हनि मुल्क खे लुटियो आहे, खाधो आहे, बर्बाद कयो आहे, तबाही जे रस्ते ते पहुचायो आहे। बाक़ी ग़रीब वीचारा त पंहिंजे पेट में बि पूरा कोन्हनि। ग़रीब तव्हांखे कहिड़ो टैक्स ॾियनि? ग़रीबनि में तव्हां त रत जी फुड़ी बि कान छॾी आहे। केॾांहुं वञे वीचारो ग़रीब? ऐं मां हिननि ठग चोर हुकुमराननि खे इहो थो चवणु चाहियां त ज़ालिम हुकुमरानो, अल्लाह साईं वटि हक़ सच जा फ़ैसिला आहिनि। अल्लाह पाक ज़ालिम खे डिघो रसो त ॾींदो आहे, पर ज़ालिम जॾहिं अल्लाह जी पकड़ में ईंदो आहे त छॾाए नाहे सघंदो। ज़ालिमो, जॾहिं तव्हां अल्लाह जी पकड़ में ईंदो त अल्लाह पाक तव्हांखे तड़पाए तड़पाए मारींदो, तड़पाए तड़पाए मारींदो। छो त तव्हां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे, ग़रीबनि खे तव्हां तबाह कयो आहे, हुननि खां तव्हां जीअण जो हक़ु खसियो आहे। अल्लाह वटि हक़ जा फ़ैसिला आहिनि। बसि उहे ॾींहं बि परे न आहिनि जॾहिं तव्हां ज़ालिम हुकुमरान तड़पी तड़पी मरंदव।